दोस्तों अस्सलाम वालेकुम। आया हुसन अब्बास। सनिया केसवाणी जो लाश शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के गर्ल्स हॉस्टल तां मिलियो आहे। ॿुधायो थो वञे त हुनखे जो तिबी मौत आहे, हुनखे अटैक पियो आहे। ईअं ॿुधायो थो वञे त उहो वार्डन जेको हुयो उन कंहिं बि छोकिरीअ खे ॿाहिरि निकिरणु न ॾिनो ऐं इहो बि हिकिड़ो सबबु आहे मौत जो। पर असांखे ख़बर आहे त सिंध जे यूनिवर्सिटियुनि में गर्ल्स हॉस्टल्स में छा थो थिए। उते जेके वार्डन्स आहिनि, पोड़ियूं मायूं, उते जा जेके ऑफिसर मर्द आहिनि, उहे सभु तक़रीबन बेग़रत आहिनि। उन्हनि चकुलाइन छा कयो आहे जो हर साल असांखे कंहिं न कंहिं सिंधी न्याणी जो लाश ॾींदा आहिनि, या त हुनखे तिबी मौत करार ॾींदा आहिनि, या त हुनखे ख़ुदकुशी करार ॾिनो वेंदो आहे ऐं फाइल दॿिजी वेंदो आहे, केस दॿिजी वेंदो आहे ऐं असीं जेके माण्हू उहे एहतिजाज बि कंदा आहियूं ऐं पोइ कुझु बि न आहे थींदो, छाकाणि त इंसाफ़ न आहे। इहे जेके हॉस्टल्स आहिनि, इन्हनि हॉस्टल्सनि खे भोतारनि MNAs मिनिस्टरनि जे लाइ फ़हाशी जे अॾनि जे तौर ते बि इस्तेमालु कयो आहे। यूनिवर्सिटियुनि में अहिड़ा ऑफिसर भड़वतगिरी कंदा आहिनि ऐं इहे जेके भड़वा ऑफिसर ऐं भड़वियूं जेके उते वेठल आहिनि वार्डन्स, इन्हनि उते चकुला खोले छॾिया आहिनि। इन्हनि चकुलाइन जो इलाजु जेको आहे को बि कोन्हे को, छाकाणि त इंसाफ़ कोन्हे। सिंध ते 15 सालनि खां यज़ीद जी हुकूमत आहे। यज़ीद जे हुकूमत में भला कंहिंसां इंसाफ़ थींदो? ॾाढो ॾुखु आहे, करब आहे। असां इन में शदीद जेको आहे सो परेशान बि आहियूं, ॾुखारा बि आहियूं ऐं इहो बि आहे त सिंध में इंसाफ़ आहे कोन। पोइ केरु ॾींदो इन सनिया खे इंसाफ़? उनजो पोस्टमार्टम बि न कयो वियो। वरी माइटनि खे अलाए कंहिंजो दॿा, अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं। अरे बाबा, इहा हॉस्टल जे अंदरि उन छोकिरीअ खे अटैक छो त पियो? कहिड़ो उनजे खंड जो जहाज़ ॿुॾी आहे सनिया जा जंहिंखे अटैक पियो? इहो मामिलो अटैक जो न आहे, प्रेशर जो आहे, दॿा जो आहे। पर हुकूमत कान्हे न जेका पोस्टमार्टम करे। हे हुकुमरान भड़वा बेग़रत आहिनि, केरु कंदो? सिंध जे अंदरि सिंधी न्याणियुनि सां वॾे में वॾो ज़ुल्म आहे। तालीम खसी पई वञे, तालीम ते कब्ज़ो आहे, पेपर्स लीक थियनि था। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ख़ुदि हिकु चकुलाइन जो अॾो आहे जिते पैसनि ते नौकरियूं कामजनि थियूं। मुकमल तौर ते तालीम सां दुश्मनी आहे, छाकाणि त सिंध जे माण्हुनि खे कंहिं न कंहिं तरह सां मुकमल तौर ते ऊंदहि में रखिणो आहे। इन्हनि जूं न्याणियूं बि अॻवा कबियूं, इन्हनि जा ॿार अॻवा कबा, माण्हू मारबा, क़बाइली झेड़ा कबा ऐं सिंध खे कंहिं न कंहिं तरह सां माण्हुनि खे नुक़सानु ॾिबो। सनिया जे क़त्ल जी मज़मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त इन वार्डन्स खे ऐं इन्हनि ऑफिसरनि खे, इन्हनि भड़वनि चकुलाइन बेग़रतनि खे गिरफ़्तार करे इन्हनि ते केस दाख़िल कया वञनि। पर इंसाफ़ न आहे। सिंध जो माण्हू बि तब्दीली नथो चाहे। बसि ॻाल्हि इहा आहे। जेकॾहिं तब्दीली चाहे न, सिंध जो माण्हू जेको हींअर मुकमल तौर ते पेनू फ़क़ीर बणिजी वियो आहे, बेनज़ीर कार्ड ते मायुनि खे सॼो ॾींहुं हलाइनि पिया, उन्हनि खे कहिड़ी गैरत ईंदी?